नासिन हेडलाइन्स सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईरान अहिड़ा मिज़ाइल पियो ठाहे जेके अमेरिका ताईं जल्द पहुची सघनि था। डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो त असां ईरान सां ॻाल्हियूं करण जी कोशिश करे रहिया आहियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो त असां मुज़ाहिरो कंदड़नि जूं फाहियूं रोकरायूं, दुनिया में अमन क़ाइमु करायो, न्यूक्लियर तबाह करे छॾियो, ईरान खे एटमी ताक़त बणिजण न ॾींदासीं। असांजी तरजीह आहे त ईरान जो सिफ़ारतकारीअ ज़रिए मसइलो हल कयूं। वेनेज़ुएला जे सदर खे गिरफ़्तार कयो, पाक भारत एटमी जंग रोकराई। डोनाल्ड ट्रम्प चयो त ईरान ऐं इसराइल समेत 8 जंगियूं रोकरायूं। अमेरिका अॻु खां वधीक अमीर ऐं बहितर थियो आहे। 12 महीननि में $18 खरब जी सीड़पकारी जा वाइदा मुमकिन बणाया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो त 9 महीननि में हिकु बि गैर क़ानूनी शख़्स अमेरिका में दाख़िल न थी सघियो आहे। असां क़ानूनी तौरु माण्हुनि खे अमेरिका अचण जी इजाज़त ॾींदासीं। ईरान अहिड़ा मिज़ाइल पियो ठाहे जेके अमेरिका ताईं जल्द पहुची सघनि था। डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे असां ईरान सां ॻाल्हियूं करण जी कोशिश करे रहिया आहियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे असां मुज़ाहिरो कंदड़नि जूं फाहियूं रोकरायूं, दुनिया में अमन क़ाइमु करायो, न्यूक्लियर तबाह करे छॾियो, ईरान खे एटमी ताक़त बणिजण न ॾींदासीं। असांजी तरजीह आहे त ईरान जो सिफ़ारतकारी ज़रिए मसइलो हल कयो वञे।